तारा चंद्र न कंहिंजो यार, चंद्र न कंहिंजो। अस्सलाम वालेकुम, मां आहियां तव्हांजी होस्ट सदफ भुट्टो तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम द लेट नाइट शो में। हाणे मां हूंदसि 9 बजे खां वठी 11 बजे ताईं तव्हां सां गॾु कंदासीं खोड़ सारी गुफ़्तगू, खोड़ सारी कचेरी ऐं खोड़ सारी खिल भोग। अॼु असांजूं ॻाल्हियूं इलाही मज़ेदार आहिनि। सभ खां पहिरियां जंहिं ही ख़ूबसूरत पाकिस्तान ठाहियो, असां सभिनि खे आज़ादु करायो, असां सभिनि खे जीअण जी ताक़त ऐं हौसलो ॾिनो, ऐं जेके असांजा वॾा जेके इलाही मतिलबु उन वक़्त में शहीद थी विया इन कोशिश में, त असांखे आज़ादु पाकिस्तान खपे। उन सभिनि खे मुंहिंजी तरफ़ां सलाम आहे ऐं उन्हनि जी फैमिलियुनि खे बि। सेकेंड, अॼु क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जी बर्थडे आहे, त असां उन्हनि खे बर्थडे विश कंदासीं, हैप्पी बर्थडे टू यू। पर ख़ैर हाणे उहो त आहिनि कोन, त असां ख़ैर उन्हनि खे विश कंदा आहियूं, ऐं जेके बि उनजा डेज़ हूंदा आहिनि, सॼो पाकिस्तान आहे ऐं असांजो फ़र्ज़ु आहे त असां उन्हनि जी हर उन डे खे मल्हायूं ऐं ख़ुशि थियूं। सेकेंड जेकी मुबारकबाद मूंखे ॾियणी आहे, अॼु क्रिश्चियन बिरादरी सभिनि खे मेरी क्रिसमस, अॼु उन्हनि जी बि ईद आहे, त तव्हां सभिनि खे ईद मुबारक। तव्हां बि ख़ुशि हुजो, आबाद हुजो। प्रोग्राम जी शुरूआति कयूं था। प्रोग्राम जी शुरूआति में ई मां तव्हांखे ॿुधाए थी छॾियां त नंबर तव्हांजी स्क्रीन ते आहे। जल्दी जल्दी हिन नंबर ते कॉल करे मुंहिंजे प्रोग्राम में शामिलु थी वञो। ज़िंदगी इलाही आसान बि आहे ऐं इलाही मुश्किल बि आहे। मुश्किल किथे थींदी आहे जॾहिं असां पंहिंजी लाइफ जा कुझु डिसीशन ग़लति वठी छॾींदा आहियूं। पर ग़लति डिसीशन जो मतिलबु इहो न आहे त असां पंहिंजी लाइफ खे गिव अप करे छॾियूं त न यार हाणे असांखां कुझु बि कोन थींदो ऐं हाणे असांखे पंहिंजी ज़िंदगीअ में मज़ो न रहियो आहे। कोशिशि कंदा रहो, इंशाअल्लाह किथे न किथे अलाह साईं तव्हांजी लाइफ में बहितरी रखी आहे। ख़ुशियूं तव्हांजा खोड़ सारो इंतज़ारु थियूं कनि ऐं बहितरी थींदी आहे। तव्हां डिसाइड न थियणो आहे त हे मूंखां फ़ैसिलो ग़लति थी वियो आहे। ॾिसो, ग़लतियुनि खां ई इंसानु सिखंदो आहे त यार हाणे मूंखे छा करणु घुरिजे। ऐं कुझु लाइफ जा फ़ैसिला एॾा वॾा ग़लति हूंदा आहिनि त उन्हनि सां सिर्फ़ु सेक्रीफाइसिस खां अलावा असां उन में कुझु बि नथा करे सघूं। उन रिश्तनि खे हलाइण बि एतिरो ज़रूरी हूंदो आहे जीअं साहु खणणु ज़िंदगी में ज़रूरी आहे। असांजे प्रोग्राम जो टॉपिक आहे लव मैरिज बहितर आहे या अरेंज मैरिज। अरेंज मैरिज बि ॾाढियूं सुठियूं हलंदियूं आहिनि ऐं लव मैरिज बि ॾाढियूं सुठियूं हलंदियूं आहिनि। पर डिसीशन तव्हांजो आहे, फ़ैसिलो तव्हांजो आहे। तव्हांजी हिन वक़्तु लाइफ कहिड़े हिसाब जी गुज़रे थी, ऐं मुंहिंजे प्रोग्राम में कॉल करे मूंखे इहो बि ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांजी लव मैरिज आहे या अरेंज मैरिज आहे। ऐं अरेंज मैरिज असांजे सिंध में शुरू में जॾहिं इलाही वक़्तु पुराणो हूंदो हुयो त नंढे लाइ खां ई उन्हनि जी मंगणी करे छॾींदा हुया, नंढे लाइ खां ई घुरी छॾींदा हुया। भाउ जे घर थी नंढड़ी या भेण जे घर में थी या किथे बि आड़े पाड़े में किथे बि उन्हनि खे रिश्तो करणो हूंदो हुयो त फ़ौरन चई छॾींदा हुआ भाई हीअ न्याणी अॼु खां असांजी आहे। ऐं हर ईद ते उनजो भात भरणु ऐं उनजी ख़ुशियुनि में उनजा कपिड़ा ठाहिणु, उनखे सम्झणु, ऐं उहे रिश्ता मां पंहिंजी अखियुनि सां ॾिठा आहिनि जेके नंढियूं पैदा थींदियूं हुयूं ऐं उहो फ़ौरन चई छॾींदा त हीअ असांजी आहे। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त उन्हनि जी ज़बान साबित क़दम रहंदी हुई, मतिलबु उनजा रिश्ता ख़तमु कोन थींदा हुया। हाणे त तव्हां ॾिसो कंहिंजो बि रिश्तो लॻायो हफ़्ते खनि जे अंदरि उनजो रिश्तो बि ख़तमु थी वेंदो आहे ऐं उहा मज़ेदारी बि न ई रहंदी। वधि खां वधि 2 महीनो 3 महीना हलंदा आहिनि। असांजो मक़सदु इहो हूंदो आहे जेकॾहिं कंहिं छोकिरे जी कंहिं छोकिरी जी असां मंगणी कराईंदा आहियूं त उन्हनि खे फ़ोन जो सब्जेक्ट सिर्फ़ु इन जे करे ॾिनो वेंदो आहे त उहो हिक ॿिए सां ॻाल्हाइनि ऐं हिक ॿिए खे सम्झी सघनि त छा तव्हां हिक ॿिए जो हमसफ़र थियण जे क़ाबिल आहियो, तव्हां हिक ॿिए खे सम्झो था, तव्हांजो सेंस हिक ॿिए खे सम्झे थो, तव्हां हिक ॿिए जी ॻाल्हि मञियो था, हिक ॿिए सां तव्हां लॉयर आहियो। सचाई हर रिश्ते में इलाही अहमियत रखे थी, मां सम्झां थी। ऐं मोहबत ॿिन्हिनि तरफ़ां हुजणु घुरिजे, उन में अरेंज मैरिज हुजे या लव मैरिज। अरेंज मैरिज में मज़ेदारी इहा हूंदी आहे त उन में सॼी फैमिली बि ख़ुशि हूंदी आहे ऐं जेके छोकिरो ऐं छोकिरियूं हूंदा आहिनि उन्हनि जे विच में डिस्टेंस शुरू में इलाही हूंदो आहे, पर शादी खां पोइ उन्हनि जी लाइफ में इलाही ख़ुशियूं अची वेंदियूं छो जे कारण एतिरो अरसो इंतज़ारु करण खां पोइ जेको अलाह साईं जोड़ो आसमाननि में लिखियो उहो फाइनली हिन धरती ते हिकु थी वेंदा आहिनि त उनजी ख़ुशी पंहिंजी हूंदी आहे। पर लव मैरिज जो बि हिकिड़ो पंहिंजो ई मज़ो आहे, हिकिड़ी मोहबत जो जेको चवंदा आहिनि टेस्ट ऐं स्वादु जेको फील थींदो आहे कंहिंसां ॻाल्हाइण सां, कंहिंखे महसूसु करण सां, उन्हनि सां उनजी हर शइ असांखे पसंदि ईंदी आहे। उनजी बुराई में बि सुठो लॻंदो आहे। उहो सुठाई त उनजे अंदरि खोड़ सारियूं ईंदियूं आहिनि, उनजी बुराई कोई बि न हूंदी आहे। लव मैरिज में इहो असरु हूंदो आहे, पर किथे घणो करे छा थींदो आहे फैमिलियूं एग्री न आहिनि थींदियूं या अॻिते हली या त छोकिरी जे अंदरि का ग़लती नज़र अची वेंदी आहे या छोकिरे जे अंदरि अॼुकल्ह बेवफ़ाई इलाही आहे। जंहिंसां बि लव कयो, जंहिंसां बि मोहबत कयो, सोची सम्झी कयो ऐं पाकी रिश्ते में ज़रूरी आहे। मतिलबु तव्हां हिक ॿिए सां सचा आहियो ऐं सचो हुजण बि घुरिजे। मां इलाही अहिड़ियूं शादियूं ॾिठियूं आहिनि, अरेंज मैरिज थींदी आहे, छोकिरे जा इलाही वाइदा हूंदा आहिनि, इलाही क़स्मूं हूंदियूं आहिनि, पर जॾहिं शादी थी वेंदी आहे ऐं कुझु टाइम खां पोइ चवंदो आहे त मां हाणे कुझु बि नथो करे सघां, मुंहिंजा हालात ठीकु न आहिनि।
जेके माण्हू इहे चवंदा आहिनि असांजा हालात ठीकु न आहिनि, हाणे असां उहे शयूं नथा करे सघूं जेके असां तव्हांखे ख़्वाब ॾेखारिया आहिनि, त मां चवंदा अलाह करे उन्हनि जी ज़िंदगी में सच में उन्हनि जा हालात कॾहिं बि ठीकु न थियनि। ऐं जेके ॾिसो सिधी सी ॻाल्हि आहे, तव्हां पंहिंजी घरवारी जी केयर कंदव, उनजी नंढी नंढी ख़्वाहिशुनि जो ख़्यालु रखंदो, कॾहिं हिकिड़ी वॾी ख़्वाहिश करे बि छॾी, पर तव्हां मतिलबु मर्द ज़ात में अलाह सी अहिड़ी ताक़त रखी आहे, मर्द जो कमु आहे कमाइण, औरत जो कमु आहे घर संभालणु, ठीकु आहे। तव्हां कोशिशि कंदव न त हर शइ थी सघे थी। सचाईअ जे लाइ कहिड़ो बि क़दम खणियल उहो कॾहिं बि अलाह सी बि न मोटाईंदो आहे, उन में अलाह सी बि तव्हांजी मदद कंदो। पर जेकॾहिं तव्हां पंहिंजी वाइफ जी उहे ख़्वाहिशूं जाइज़ ख़्वाहिशूं पूरियूं कयो था, त मां अहिड़ा घर बि ॾिठा आहिनि त घर जेको दमाद हूंदो आहे, जेको छोकिरी जो हस्बैंड हूंदो आहे, उहो पंहिंजी जेकी सावरनि खे सॼो सपोर्ट कंदो आहे, उनजे पेरेंट्स जो ख़्यालु रखणु, उनजे भाउ भेनरुनि जे फ़ैसिलनि में वेहणु, वॾो थी रहंदो आहे। पर मां इहो ई चवंदसि त इज़तूं ॿिन्हिनि तरफ़ां बरक़रार हुजनि। जेकॾहिं हू वॾो थिए थो त तव्हां उनखे वॾो कयो। ऐं कुझु माण्हू अहिड़ा बि हूंदा आहिनि, उनजो रुतबो त वॾो हूंदो आहे पर उहो वॾे जो किरदारु अदा न करे सघंदा आहिनि। त तव्हां बि थोरो पंहिंजे अंदरि शऊर आणियो, थोरी सम्झ आणियो, थोरी अकुलु आणियो, त जेकॾहिं कोई फैमिली तव्हांखे वॾो करे थी त तव्हां वॾा थी ॾेखारियो। मां अहिड़ियूं बि फैमिलियूं, अहिड़ा बि घर ॾिठा आहिनि जिथे वॾा नंढा हूंदा आहिनि ऐं नंढा वॾा थी वेंदा आहिनि। छो? उहो घर जी केयर कंदा आहिनि, घर खे घर सम्झंदा आहिनि, भेनरुनि जो हिसाबु, वालदेन जी केयर, हुननि जो डॉक्टर ॾे अचणु वञणु, हर शइ में इलाही सारी जेकॾहिं ॻाल्हियूं असां करण ते अचूं त ख़बर न पवंदी आहे कहिड़ो रस्तो काॾे थो वञे। फ़िलहालु असांजे प्रोग्राम जो टॉपिक सिर्फ़ु हे आहे त लव मैरिज वधीक बहितर आहे या अरेंज मैरिज। प्रोग्राम में कॉल कयो ऐं मूंखे पंहिंजी राय खां आगाह कयो, ऐं तव्हां मूंखे इहो बि ॿुधाईंदो त तव्हांजी लव मैरिज आहे या अरेंज मैरिज, ऐं ॿिन्हिनि शयुनि मां कहिड़ी बहितरी आहे। हलंदासीं हिकिड़े ख़ूबसूरत ट्रैक जे तरफ़। ट्रैक खां पोइ जल्द वापसि था अचूं, असां सां गॾु रहो। तोखे छा खपे, छा खपे, कुंवारड़ी तोखे छा खपे। ओ चरी पहिरियों चंड थई, छोती छिरकी ॾे तूं चई, चरी पहिरियों चंड थई, छोती छिरकी ॾे तूं चई। हाय लाडल रे मां छा चवां, लाडल रे मां छा चवां। हो मूं त पहिरियों चंड ॾिठो, माणे मूं करायो मिठो, मूं त पहिरियों चंड ॾिठो, माणे मूं करायो मिठो। लाडल रे मां छा चवां, लाडल रे मां छा चवां। आयो सावण निकतो सल्लो आणिया मुंडी या को छल्लो, आणिया मुंडी या को छल्लो। लाडा छा कंदसि मां छल्लो, मूंखे आणे दे तूं पलो, पलो सीरे खां बि भलो, पलो सीरे खां बि भलो। कुंवारड़ी तोखे छा खपे, पलो खपे, कुंवारड़ी तोखे छा खपे। ओ चरी ॿियो चंड थई, छोती छिरकी ॾे तूं चई, ओ चरी ॿियो चंड थई, छोती छिरकी ॾे तूं चई। हाय लाडल रे मां छा चवां, लाडल रे मां छा चवां। वॾो खंडो आ बेज़ार, आणिया कंगण या को हार, आणिया कंगण या को हार। लाडा छा कंदसि मां हार, मूंखे आणे दे आचार, चहिरो चहिरो चशकेदार, चहिरो चहिरो चशकेदार। कुंवारड़ी तोखे छा खपे, आचार खपे, कुंवारड़ी तोखे छा खपे। ओ चरी टीयूं चंड थई, छोती छिरकी ॾे तूं चई, चरी टीयूं चंड थई, छोती छिरकी ॾे तूं चई। हाय लाडल रे मां छा चवां, लाडल रे मां छा चवां। आई आंसू मंझ ॾियारी, आणिया फुल्ली हीरन वारी, आणिया फुल्ली हीरन वारी। छाती फुल्ली हीरन वारी, तंहिंखां आणे दे सोपारी, भुगल सुरही सौंफन वारी, भुगल सुरही सौंफन वारी। कुंवारड़ी तोखे छा खपे, सोपारी खपे, कुंवारड़ी तोखे छा खपे। ओ चरी चोथों चंड थई, छोती छिरकी ॾे तूं चई, चरी चोथों चंड थई, छोती छिरकी ॾे तूं चई। अल्लाह लाडल रे मां छा चवां, हाय लाडल रे मां छा चवां। आई कत्ती पवंदासी, आणिया तोलाए वॻा 20, आणिया तोलाए वॻा 20। छाजा वॻा 20, आणे ने चटणी ऐं बीह, माखी मखण सचा घी, माखी
तोखे छा खपे छा खपे कुंवारड़ी तोखे छा खपे ओ चरी पंजो चंड थई छोती छिरकी दे तू चई चरी पंजो चंड थई छोती छिरकी दे तू चई अल्लाह लाडल रे मां छा चवां लाडल रे मां छा चवां आई आहे नाहिर हाण आण्या तो लाइ खूब खटाण आण्या तो लाइ खूब खटाण आणी खुर्जे कान खटाण आणे ने तू जीरो जान खाजा पिस्ता मेसा आण खाजा पिस्ता मेसा आण हाय कुंवारड़ी तोखे छा खपे अखरोट खपे कुंवारड़ी तोखे छा खपे ओ चरी छो चंड थई छोती छिरकी दे तू चई चरी छो चंड थई छोती छिरकी दे तू चई अरे लाडल रे मां छा चवां अबो लाडल रे मां छा चवां आयो धूप पवे थो पारो आण्या तो लाइ कंबल कारो आण्या तो लाइ कंबल कारो लाडा छालाय कंबल कारो आणे नेखी चंडो खारो गंदस खूब वरिंदे वारो गंदस खूब वरिंदे वारो कुंवारड़ी तोखे छा खपे वड़ी खपे कुंवारड़ी तोखे छा खपे ओ चरी सतो चंड थई छोती छिरकी दे तू चई ओ चरी सतो चंड थई छोती छिरकी दे तू चई हाय हाय लाडल रे मां छा चवां लाडल रे मां छा चवां आयो माघ वयासी लही आणी 10 नोटन जी थई आणी 10 नोटन जी थई छा कभी नोटन जी ठही तंहिंखां आणे ने तू ॾई वेंदा सूर समूरा लई वेंदा सूर समूरा लई कुंवारड़ी तोखे छा खपे दही खपे कुंवारड़ी तोखे छा खपे ओ चरी अठो चंड थई छोती छिरकी दे तू चई चरी अठो चंड थई छोती छिरकी दे तू चई मिठा लाडल रे मां छा चवां लाडल रे मां छा चवां फुल्लो फगुण फूल जवान आणी 10 रेशम जो थान आणी 10 रेशम जो थान छा कबो रेशम जो थान आणे ने मदरासी पान पापर सीरो ऐं पकवान पापर सीरो ऐं पकवान कुंवारड़ी तोखे छा खपे कुंवारड़ी तोखे छा खपे ओ चरी नाव चंड थई छोती छिरकी दे तू चई चरी नाव चंड थई छोती छिरकी दे तू चई अल्लाह लाडल रे मां छा चवां लाडल रे मां छा चवां सूर पवन का हाणे सरस सूर पवन का हाणे सरस थोड़ो तरस आण्या साड़ी आण्या पर्स मोगा जल्द वठी अच नर्स मोगा जल्द वठी अच नर्स थोड़ो तरस मोगा जल्द वठी अच नर्स आण्या नर्स मोगा जल्द वठी अच नर्स थोड़ो तरस आण्या नर्स लाल वाधायो कको भले करे जायो लाल वाधायो कको भले करे जायो भले करे जायो मुझे को तू घर आयो भले करे जायो मुझे को तू घर आयो लाल वाधायो मुझे को तू घर आयो लाल वाधायो मुझे को तू घर आयो जी फ्रेंड्स वेलकम बैक हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे भली कार थी कयां पंहिंजे प्रोग्राम द लेट नाइट शो में गुफ़्तगू कंदासीं खोड़ सारी ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदी हलियां अॼु तव्हांजी स्क्रीन ते फ़ोन नंबर अची रहियो आहे त तव्हां हिन सेल फोन ते कॉल कयो ऐं असांजे प्रोग्राम में शामिलु थी वञो ऐं मां तव्हांखे हमेशह चवंदी आई आहियां त जेके बि मुंहिंजा वीडियो क्लिप्स हूंदा आहिनि उन जे कॉमेंट में तव्हां पंहिंजो नालो ऐं पंहिंजे शहर जो नालो ज़रूरु मैंशन कयो जीअं मां पंहिंजे प्रोग्राम में तव्हांजा नाला शामिलु करे सघां असांजे प्रोग्राम जो टॉपिक वंस अगेन मां तव्हांखे ॿुधाए छॾियां असांजे प्रोग्राम जो टॉपिक आहे त लव मैरिज वधीक बहितर आहे या अरेंज मैरिज रिश्ता ॿई सुठा आहिनि पर लव मैरिज खे थोरो माण्हू इलाही बुरो बि सम्झंदा आहिनि पर अॼुकल्ह आम त मां सम्झां थी इहो ई आहे लव थी वेंदो आहे ऐं छोकिरो जेको आहे पंहिंजी भेण खे ॿुधाए छॾींदो आहे या पंहिंजी भाउ खे चई छॾींदो आहे उहो आहिस्ते आहिस्ते ॻाल्हि अॻिते वधी वेंदी आहे
या त कुझु वरी अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके बाग़ी थी वेंदा आहिनि। पर अरेंज मैरिज जो हिकिड़ो पंहिंजो ई मज़ो आहे, पंहिंजे घर वारनि जी मर्ज़ी ऐं हर शइ जो सुकून हूंदो आहे उनजे अंदरि। तव्हां रिलैक्स हूंदा आहियो, तव्हां पंहिंजी फैमिली जा फैसलनि में गॾु हूंदा आहियो ऐं मां सम्झां थी उहे बि शादियूं कामयाबु ई वेंदियूं आहिनि, उहे ई शादियूं कामयाबु वेंदियूं आहिनि। कुझु ज़िंदगी जा फ़ैसिला ज़रूरी न आहे, कुझु लव मैरिज करण खां पोइ बि चवंदा आहिनि यार इहा मूंखां ग़लती थी वई ऐं उहो ॾाढो बुरो आहे। मां सम्झां थी जेकॾहिं कंहिंजी लव मैरिज थिए थी ऐं तव्हां उनखे पंहिंजे हक़ में उनखे करे ऐं पोइ तव्हां चओ त न जेको आहे मूंखां ग़लती थी वई, मूंखे इहो कमु त करिणो ई न हुयो, त इहा जंहिंजी दिलि तव्हां सां थियल आहे इहा उन सां बि नाइंसाफ़ी आहे ऐं तव्हां पाण खे बि मतिलबु किथे न किथे ग़लति ज़रूरु सम्झंदो कॾहिं न कॾहिं त मूंखां इहा ग़लती थी आहे। अरेंज मैरिज अॼुकल्ह छा थींदो आहे त मां माण्हुनि जूं कहाणियूं ॿुधंदी आहियां, चवंदा आहिनि त यार हू जेकी आहे न ॻोठ जी आहे, हुनजे अंदरि सम्झ अक़ल न आहे ऐं मूंखे त शहर जी खपे, बिल्कुलु मॉडल हुजे, फैशन लेवल हुजे ऐं बिल्कुलु सुहिणी हुजे, ख़ूबसूरत हुजे। पर मां तव्हांखे ॿिन्हिनि जूं क्वालिटियूं बि ॿुधायां थी ऐं ख़ामियूं बि ॿुधायां थी। जेकी ॻोठ वारी हूंदी आहे उहो छा हूंदो आहे, घर वारनि जी मर्ज़ी सां थींदी आहे, उनजे अंदरि एतिरो शऊर न हूंदो आहे, एतिरी सम्झ न हूंदी आहे। उनजो शुरू खां नंढे लाइ खां बसि उनजो हिकिड़ो माइंड ठहियलु हूंदो आहे यार मुंहिंजी शादी थींदी, मुंहिंजा ॿार थींदा, मूंखे घर संभालणो आहे, मूंखे पंहिंजे हस्बैंड खे ॾिसणो आहे। हुनजो टाइम आहे हिकिड़ो सुबुह सां ॿारनि खे ॾिसणो आहे, घर जी सफ़ाई करणी आहे, कपिड़ा धोइणा आहिनि, हुननि चक्रनि जे अंदरि हू पंहिंजो हाल बेहाल करे छॾींदी आहे, हुन खां विसरी वेंदो आहे मूंखे कुझु करिणो बि आहे। ॾिसो जाहिल में जाहिल औरत खे बि तव्हां जेकॾहिं ब्यूटी पार्लर जो रस्तो ॾेखारींदो न उहो तव्हांखे अहिड़ो थी ॾेखारींदी, तव्हां शहर जूं मायूं तव्हां खां विसरी वेंदियूं। ऐं मां चवां थी जेके असांजूं सिंधियूं ॻोठाणियूं जेके ॻोठनि में वेठियूं आहिनि उहे एतिरियूं ख़ूबसूरत आहिनि, उहो हुस्न शहरनि में बि न आहे। उन्हनि खे तव्हां थोरो उन्हनि खे ख़ाली रिपेयर कयो न, उन्हनि खे ख़ाली उन्हनि खे पॉलिश कयो, एतिरो ज़बरदस्त उन्हनि जे अंदरि हुस्न ऐं ख़ूबसूरत औरतूं आहिनि उहे। पर ॻाल्हि आहे सम्झण जी। हाणे शहर जी छा हूंदी आहे, शहर जी छोकिरी खे हर ॻाल्हि जी ख़बर हूंदी आहे, उनखे कपिड़नि जी, ड्रेसिंग जी, त उन्हनि जा ख़र्च थोरा घणा हूंदा आहिनि, छो जो उनखे ख़बर आहे त मूंखे किथां कपिड़ा वठणा आहिनि, छा करिणो आहे, कीअं करिणो आहे। अच्छा, हूअ जॾहिं सॼो तवजो पंहिंजे मथां हूंदी त हुनजी तवजो तव्हांजे मथां न हूंदी, उहो चवंदी सिर्फ़ु मां हमेशह उहो ई ख़ूबसूरत रहां, हसीन रहां। पर ॿार मां चवां थी वाहिद उहा मख़लूक आहे, कंहिंजे बि घर में थी वञे न औरत पाण खे विसारे ई छॾींदी आहे। उहा हाल उहो थी वेंदो आहे, हुनजी सॼी जेकी मोहबत, उहा हर हुनजी जेके हार सिंगार पंहिंजे मथां करणा हूंदा आहिनि, उहो पोइ सिर्फ़ु पंहिंजे ॿार जे लाइ सोचींदी आहे ऐं थोरे वक़्त जे लाइ कुझु सालनि ताईं त हू पाण खे बि विसारे छॾींदी आहे। इहा क्वालिटियूं ॿिन्हिनि ॻाल्हियुनि में आहिनि, पर ॻाल्हि आहे सम्झण जी। शहरनि वारनि खे एतिरी मानी रध पचाव में एतिरो न हूंदो आहे शौक़ु, पर जेको ॻोठ वारनि जी मायुनि जे हथनि में टेस्ट ऐं सवादु हूंदो आहे उहा हुनजी त ॻाल्हि ई पंहिंजी आहे। पर मां उहा हिकिड़ी शुरू खां ई ॻाल्हि कंदी आहियां त मर्द जो कमु आहे कमाइणु ऐं औरत जो कमु आहे घरु हलाइणु। असांजी ॻोठनि जी मायुनि जे अंदरि कुझु ख़ामियूं इहे आहिनि त उहो साफ़ु सफ़ाई न आहिनि रखंदियूं, घर जी सफ़ाई न आहिनि रखंदियूं, ॿारनि ते उन्हनि जी एतिरी तवजो सफ़ाई जे मामले में न हूंदी आहे। पर शहरनि जी मायुनि जे अंदरि इहा क्वालिटी हूंदी आहे त यार मूंखे पंहिंजे घर खे साफ़ु रखिणो आहे, पर इहा ख़ूबी हुजण बि घुरिजे। मतिलबु मां चवंदसि त शहरनि ॻोठनि वारी मायुनि जी कुझु इलाही बल्कि मायुनि जे अंदरि इहा ख़ूबी हूंदी आहे, उहो पंहिंजे घर खे बि साफ़ु रखंदियूं आहिनि। पर मां जेको ॾिसंदी आहियां, ॻाल्हि आहे सॼी कॉमन सेंस जी, त तव्हां पंहिंजो दिमाग़ु हलाए सिर्फ़ु तव्हांखे इहो करिणो आहे, तव्हां साफ़ु सफ़ाई रखणी आहे, खणी तव्हां शहर जा हुजो या ॻोठ जा हुजो। मां शहरनि जे मायुनि जा घर बि ॾिठा आहिनि, ॾाढा ख़राबु हूंदा आहिनि। ऐं जेकी असांजी सोच हूंदी आहे, ख़ासि करे असां जेके गर्ल्स सोचींदा आहियूं, मुंहिंजो सिर्फ़ु 2 शयुनि ते घणो हूंदो आहे फोकस। हिकिड़ो मां चवंदी आहियां वॉशरूम साफ़ु हुजे, ॿियो किचन साफ़ु हुजे। घर जी ख़ैर आहे, घर त बार बार साफ़ु थींदो ई रहंदो आहे। फस्ट प्रियोरिटी असां नंढे लाइ खां असांजी मम्मी सेखारींदी, बाबा कंहिंजे बि घर वञो ऐं तव्हांखे इहो ॾिसणो आहे न त हुननि जे घर में सफ़ाई आहे न आहे, उहे साफ़ु सुथरा आहिनि न आहिनि, त तव्हां हिकिड़ो दफ़ो हुनजो वॉशरूम ज़रूरु यूज़ कजो। त इहे नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं आहिनि जेके न्यू छोकिरियूं आहिनि सम्झी सघनि, जेकॾहिं मुंहिंजो प्रोग्राम ॾिसनि थियूं त पंहिंजे अंदरि सफ़ाई जी आदत आणियो। मां आहियां न, मुंहिंजे घर में मासी ईंदी आहे, मां तव्हांखे पंहिंजी ॻाल्हि थी ॿुधायां। मासी ईंदी आहे, सॼी सफ़ाई करे वेंदी आहे, ठीकु आहे। मां ॻोठ जी बि आहियां, मां शहर जी बि आहियां। मुंहिंजी अधु ज़िंदगी लाड़काणे में ॻोठ में हिकिड़े कचे घर में गुज़री आहे, अधु ज़िंदगी मुंहिंजी हाणे जेकी गुज़री रही आहे उहा शहर में गुज़रे थी। मां ॿई मतिलबु मज़ा ॾिसी चुकी आहियां। त जॾहिं असांजो ॻोठ वारो घरु हूंदो हुयो, असांजो कचो पधर, कची भितियुनि जा कमरा ऐं छित पकी हूंदी हुई, पखा लॻल आहिनि, खटुनि ते वेठा आहियूं, टीवी जेकी आहे सिरुनि ते रखियलु आहे, इहा ज़िंदगी मां गुज़ारी आहे। ऐं मां इन ॻाल्हि खे एग्री कयां थी, येस। ऐं मां ख़ुशी सां चवंदी आहियां, मां फ़ख़्र सां चवंदी आहियां, हा असां बुरो वक़्तु ॾिसी अॻिते वधिया आहियूं। असां सभिनि महिनत कई, असांजे भाइरनि, असां भेनरुनि, मुंहिंजो पीउ असां सां गॾु। जॾहिं असां ॻोठु छॾे कराची आयासीं त 2-3 साल त इलाही स्ट्रगल कयो, इलाही जॻहियुनि ते जॉब ॾिठियूं कयूं। फाइनली जॾहिं असां हिते घरु वरितोसीं त हिते हर शइ पकी हुजे।
हाणे असां पंहिंजे उन शइ ॻोठ खे यादि पिया कयूं त यार असांजो आगुर वॾो हुयो, कचो हुयो, असां हुते चिदा रांदि सुकून सां खेॾंदा हुआसीं, असां गुॾियूं खेॾंदा हुआसीं, पाड़े में आराम सां बेफ़िक्र सां हली वेंदा हुआसीं, पाड़े वारनि जा ॿार असांजे घर में अची वेंदा ऐं काफ़ी टाइम ते मतिलबु 7-8 उतां जा अहिड़ा हूंदा हुआ अधु राति एतिरे टाइम ताईं बि असां खेॾंदा हुआसीं, उते टेंशन न हूंदी। पर हिते असांजा ॿार जेकॾहिं घर खां ॿाहिरि निकिरंदा असांजी टेंशन शुरू थी वेंदी आहे, खणी छोकिरी हुजे खणी छोकिरो हुजे। छोकिरियुनि जी त तव्हां हूअं ई केयर कयो पर हाणे इहो बि भरोसो न कयो त मुंहिंजो त छोकिरो आहे, कोई टेंशन जी ॻाल्हि न आहे, भली घुमी फिरी अचे। नो, नज़र रखणी आहे, तव्हांखे सोचणो आहे। ख़ैर पंहिंजूं ॻाल्हियूं खोड़ सारियूं कंदासीं, खोड़ सारी गुफ़्तगू आहिनि, खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि। वक़्तु थियो आहे हिकिड़े नंढड़े कमर्शियल ब्रेक जो, हलूं था ब्रेक जे तरफ़। ब्रेक खां पोइ जल्द वापसि था अचूं, ॾिसंदा रहो प्रोग्राम द लेट नाइट शो। वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर भली कार्तिका तव्हांखे मां KTN जे ख़ूबसूरत प्रोग्राम द लेट नाइट शो में। असांजे प्रोग्राम जो अॼु जो टॉपिक आहे त लव मैरिज बहितर आहे या अरेंज मैरिज। अच्छा, ज़रूरी न आहे त पहिरियां माण्हुनि जी अरेंज मैरिज थींदी आहे, पोइ उनखे मज़ो न ईंदो आहे, शादी में सुठो न लॻंदो आहे ऐं हुन सां अंडरस्टैंडिंग कोन थी थिए, हुन सां माइंड मैच नथो थिए ऐं बाद में पोइ उनखे ज़िद थी वेंदी आहे त न हाणे त मां पंहिंजी हिकिड़ी मर्ज़ी सां मां तव्हांजी मर्ज़ी सां मां शादी कई आहे। पंहिंजे घर वारनि खे हुनजी कंटिन्यू धमकी हूंदी आहे, हिकिड़ी मां पंहिंजी पसंदि सां कंदसि, हिकिड़ी मां पंहिंजी पसंदि सां कंदसि। ॿी माई बि पई रिझे पई, सोची हीअ ॿी शादी कंदो, हीअ ॿी शादी कंदो ऐं पोइ उहो लव मैरिज करे। पहिरियां कुझु माण्हुनि जी लाइफ में ईअं बि थींदो आहे, पहिरियां उन्हनि जी लव मैरिज थी वेंदी आहे ऐं लव मैरिज करण खां पोइ घर वारनि जे अगेंस्ट वञण खां पोइ ऐं उहे शादियूं बि न हलंदियूं आहिनि। पोइ छा थींदो आहे त उन्हनि जो फाइनली फ़ैसिलो इहो हूंदो आहे त लाइफ नथी हले अॻिते ऐं उनजी फाइनली डिवोर्स थी वेंदी आहे ऐं पोइ उहो छा कंदो आहे त पंहिंजे घर वारनि जे मथां डिपेंड करणु लॻंदो आहे त हाणे तव्हांजी मर्ज़ी, जिते तव्हांखे सही लॻे मुंहिंजी तव्हां उते शादी कराए छॾियो। अच्छा, तलाक थियण खां पोइ रिश्ता मिलणु थोरा मुश्किल थी वेंदा आहिनि। छोकिरनि खे त वरी बि मिली वेंदा आहिनि, पर जेकॾहिं छोकिरी का तलाकशुदा घर में हुजे उन जे लाइ रिश्ता मिलणु इलाही मुश्किल हूंदो आहे। ऐं या त पोइ छोकिरी नौकिरी कंदी हुजे या पढ़ी लिखी हुजे, उन जे अंदरि गट्स हुजनि अॻिते हलण जा, अॻिते वधण जा, त पोइ मे बी उनजो रिश्तो थी बि वेंदो आहे, शादियूं थी बि वेंदियूं आहिनि या उनजो कंहिंसां लव थो थी वञे ऐं हो माण्हू अॻियो बि उन सां गॾु सिंसियर आहे त उहे रिश्ता हली वेंदा आहिनि। पर जेकॾहिं छोकिरी बिल्कुलु घर में वेठी आहे, सिधी सादी ऐं बिल्कुलु घर जे कमनि वारनि में उन सां छा थींदो, उनजी एज बि निकिरंदी वेंदी आहे या हिकिड़ी उनखे ज़िंदगी भर जी सज़ा मिली वेंदी आहे त तव्हां लव मैरिज कई, तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां कई, हाणे रिश्ता तव्हांजा कोन था अचनि, हुन बि तव्हांखे छॾे ॾिनो, तव्हांजी अंडरस्टैंडिंग कोन थी, तव्हां वापसि घर अची वियो। हिकिड़ी ॿी ख़ासि ॻाल्हि आहे त जेसि ताईं छोकिरियुनि जी शादी नथी थिए न, छोकिरी घर में आहे, खणी हुनजी सॼी उमिरि गुज़री वञे, उहा घर जी न्याणी आहे त न्याणी आहे। पर जेकॾहिं हिकिड़ो दफ़ो हुनजी शादी थी वञे ऐं उहा शादी नथी हले, पोइ वापसि पंहिंजे पीउ माउ जे घर थी वञे, हुनजी ज़िंदगी हुते बि ख़राबु, पंहिंजे पीउ माउ जे घर बि ख़राबु, पोइ पंहिंजे वालदेन जे घर में बि उहा इज़त न रहंदी आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, भाभियुनि जा झेड़ा थींदा आहिनि, पीउ माउ खे बि टेंशन हूंदी आहे यार शादी बि थी वियसि ऐं शादी हली बि कोन, हाणे घर में आहे। हता की हूअ पंहिंजी कोशिशि सां हर ज़िमेदारी पूरी कंदी आहे, घर जी सफ़ाई, मानी, हे हो, वालदेन जो ख़्यालु, ॿारनि सां ख़्यालु, ॿाहिरनि खां थोरो दॿिजी हलंदी, ड्रुडी हलंदी, भाभियुनि खे जवाबु न ॾेई सघंदी, पोइ बि सभिनि जे अखियुनि में कंकर उहा ई छोकिरी हूंदी त हिन जी किथे बि कयो, कुझु बि कयो, हिन खे कढो, हिन खे कढो। त मां चवंदसि जेकॾहिं अलाह न करे त कॾहिं कंहिंसां ईअं थिए ज़िंदगी में, पर जेकॾहिं कंहिंसां इहो थियो बि आहे त तव्हां सब्र रखो, अलाह ते यकीन रखो, पंहिंजो सॼो ध्यानु अलाह जी तरफ़ करे छॾियो, नमाज़ पढ़ो ऐं दुआ कयो त तव्हांजे लाइ बि को सुठो रिश्तो अची वञे। या नंढे में नंढे ॾिसो, कोशिशि करण सां शयूं थींदियूं आहिनि। मां अहिड़ा इलाही रिश्ता ॾिठा आहिनि ऐं मां उन्हनि हर वुमेन खे मां मशवरो ॾींदी आहियां, यार प्लीज़ पंहिंजे लाइ कुझु कयो। घर में तव्हां ट्यूशन ॾेई सघो था, तव्हां किथे टीचरी कयो, सुबुह जो वञी सुबुह 8 बजे खां 12 बजे ताईं 1 बजे ताईं टीचरी कयो। तव्हां घर में कोई बि बिज़नेस स्टार्ट कयो। कुकिंग जो एॾो अॼुकल्ह हर जॻह ते मां ॾिसां थी, हर फैमिली में, हर घर में खाधे जो वॾो क्रेज़ लॻो पियो आहे। त असां घर में मानी तयारु कंदा आहियूं, बॉक्सिस तयारु कंदा आहियूं ऐं मुंहिंजे हस्बैंड, मुंहिंजे भाउ घर में ॻाल्हायल आहे, ऑफिसनि में ॻाल्हायल आहे
त तव्हांखे मानी खपे ऐं उहे बॉक्सिस उन्हनि वटि वेंदा आहिनि, उतां कुझु पैसा ईंदा आहिनि। इन सां तव्हांजी इनकमिंग स्टार्ट थी वेंदी, तव्हां रनिंग में अची वेंदो। ऐं जे खाधे जो ख़ासि करे खाधनि ते जेकॾहिं मां ॻाल्हायां त जेकॾहिं कंहिंखे कहिड़ी बि दुकानु हुजे, ठेलो हुजे, मांडी हुजे, नंढे में नंढी दुकानु हुजे, पठाण जो होटल हुजे, किथे बि तव्हांखे चांहि वणी वई, तव्हांखे उनजो खाधो वणी वियो न, तव्हां टेस्ट लॻी वियो न, तव्हां हिरी फिरी उन जी दुकान ते वेंदव त न यार हिन जी चांहि सुठी आहे, हिन जो टेस्ट सुठो आहे, हिन जे खाधे जो, असां हितां ई मानी खाईंदा आहियूं, हिते ई खाईंदासीं, असां पोइ ॿिए के होटल खे ट्राए न कंदा आहियूं। त घरनि में जेकी छोकिरियूं वेठियूं आहिनि, असांखे त एॾा सुठा सुठा खाधा पचाइण ईंदा आहिनि, एतिरियूं सुठियूं सुठियूं शयूं ईंदियूं आहिनि, तव्हां वटि त एॾियूं सारियूं फैसिलिटियूं हूंदियूं आहिनि त तव्हां उन्हनि खां सिखो। ऐं इहो बि थी सघे थो बर्थ भरियो घर में। असां सिंधियुनि मायुनि वटि त इलाही कमु आहे ऐं कम जे बारे में केतिरा केतिरा असां वटि कारोबार आहिनि, केतिरियूं फैसिलिटियूं आहिनि, उहे बि मां तव्हांखे ॿुधाईंदसि। पर वक़्तु थियो आहे हिकिड़े ख़ूबसूरत ट्रैक जो, हलंदासीं सॉन्ग जी तरफ़। सॉन्ग खां पोइ जल्द वापसि था अचूं, असां सां गॾु रहो। न हुई यादूं न हूं अहाना ऐं दिल लगी न हुई, यादूं न हूं अहाना ऐं दिल लगी न हुई, बावर करण जे कान बची का मगी न हुई, यादूं न हूं अहाना ऐं दिल लगी न हुई, शेल्फ में पया रहा उडरियूं ये भारतूं, खत शेल्फ में पया रहा उडरियूं ये भारतूं, उडरियूं ये भारतूं, अख खाली पनन ते भिगी बाजे भिगी न हुई, अख खाली पनन ते भिगी बाजे भिगी न हुई, बावर करण जे कान बची का मगी न हुई, यादूं न हूं अहाना ऐं दिल लगी न हुई, यादूं न हूं अहाना ऐं दिल लगी न हुई। मगर अॻिते वञी ॿिन्हिनि ख़ामोश गुज़रियासीं मगर अॻिते वञी ॿिन्हिनि, अॻिते वञी ॿिन्हिनि, वर वर मुड़ी ॾिठोसीं जो मुकमिल छिगी न हुई,
वेलकम बैक। कीअं लॻो तव्हांखे ख़ूबसूरत ट्रैक? यकीनन तव्हां हिन सॉन्ग खे एंजॉय कयो हूंदो। मां ॻाल्हाए रही हुयसि त वुमेन घर वेठे पंहिंजो बिज़नेस कीअं थियूं करे सघनि। ॾिसो, हिकिड़ो त तव्हां पंहिंजे अंदरि सिलाई करण जो शौक़ु आणियो। असांजे सॼे इलाइक़े में कोई बि सुठा कपिड़ा न सिबंदो आहे, पर मां मिसालूं तव्हांखे इन जे करे थी ॾियां त शायदि तव्हांखे किथे न किथे मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में अची वञे। सिलाई सिखो बाबा, सिलाई इलाही आसान आहे, इलाही मूंखे ईंदी आहे सिलाई। मां पाण सिबंदी आहियां, पर मां हाणे टाइम न कढी सघंदी आहियां, मुंहिंजो ॿारु नंढड़ो आहे ऐं उहो इलाही शरारती आहे ऐं मां मोटर वारी मशीन हलाईंदी आहियां त मूंखे भउ थींदो आहे हथु न ॾेई छॾे, सुई न लॻी वञे। मुंहिंजो पंहिंजो हथु सिलाई कंदे 2 दफ़ा अची चुको आहे। हिकिड़ी हीअ फिंगर आई हुई, हिकिड़ो मुंहिंजो थम अची वियो हुयो, मां हीअं करे सिलाई कयां पई, हीअं ई मोटर हली वई। त सिलाई में तव्हांखे इलाही फ़ाइदो थींदो। अॼु तव्हां सिलाई ॾिसो, दर्जन जा काॾे 2000 3000 जो हिकिड़ो सूट, सादे सूट जा 1500 रुपया, कुझु बि न। ऐं जेकॾहिं जस्ट तव्हां हुन में पाइपिंग लॻाराए छॾी आहे त 2000 काॾे न विया। जेकॾहिं हिकिड़ी मिसाल आहे, महीने जे अंदरि तव्हां वटि 10 सूट बि अचनि था त तव्हांजा त 20000 त घर वेठे इहे ई थी विया, है न। अच्छा, ॿियो बिज़नेस असां अक्सर ॿारनि खे जेको आहे न भर्त सेखारींदा आहियूं घर में, ऐं असां उन्हनि खे हुनर ॾींदा आहियूं। ऐं जेके तव्हांखे आर जो कमु ईंदो आहे उहो तव्हां उन्हनि खे सेखारियो, उन्हनि जो महीनो ॿधी छॾियो। ऐं हाणे त घर में ट्यूशन पढ़ायो वेंदो आहे, ॿारनि खे सुठो ट्यूशन हुजे। ऐं सभिनीनि खां बेस्ट ऐं इनकमिंग फास्ट तव्हांखे मां बिज़नेस ॿुधायां थी, पॉलर जो कमु। जेकी बि छोकिरियूं आहियो, थोरा पैसा पंहिंजे मथां लॻाए कंहिं बि पॉलर में वञो, क्लासिस वठो। तव्हां शौक़ु रखो पंहिंजे अंदरि, पंहिंजे घर वारनि खे यकीन ॾियारायो त असां पंहिंजी लाइफ में कुझु करणु था चाहियूं, इन वजह सां असांखे इजाज़त ॾियो त असां हेसि ताईं वञी हे कमु सिखूं। मां तव्हांखे ॿुधायां, मां कराची जे सभिनि खां वॾे पॉलर खां मुंहिंजा कोर्स थियल आहिनि। मां सॼो ब्यूटिशियन जो मूंखे कोर्स ईंदो आहे, हर शइ एवरीथिंग, हेयर कलर, रिबॉन्डिंग, टाई ऐं फेस बिल्कुलु अहिड़ो मां सुठो मेकअप कंदी आहियां, बिल्कुलु फेस चेंज करे छॾींदी आहियां। पर जॾहिं मां हिते ईंदी आहियां त मुंहिंजो मेकअप सलीम मेकअप आर्टिस्ट आहे, उहो ई कंदो आहे, मुंहिंजो हेयर स्टाइलिंग उहो ई कंदो आहे। कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि असां सिखियलु हूंदा आहियूं, पर असां पंहिंजे पाण जे मथां न करे सघंदा आहियूं। हाणे मां पंहिंजो मेकअप त करे सघां थी, पर मां पंहिंजा वार नथी ठाहे सघां। असांजी हेयर स्टाइलिंग, डिज़ाइनिंग ऐं ॾिसो अॼुकल्ह मेसी हेयर स्टाइल एॾा ज़बरदस्त था हलनि। असांजो शौक़ु हूंदो आहे त यार इहो असां ठारायूं, पर तव्हांजी फैमिली सर्कल में, तव्हांजे सॼे पाड़े में कोई बि हिकिड़ो माण्हू, हिकिड़ी छोकिरी इहो कमु सिखी थी वञे, तव्हां घर में खोलियो। ज़रूरी थोरी तव्हांखे शॉप हुजे ऐं तव्हांखे हुन ते ख़र्चु करिणो आहे। हिकिड़े कमरे में हिकिड़ी कुंड रखी, हिकिड़ी चेयर रखी तव्हां स्टार्ट कयो। मां ईअं कयो आहे, मां पंहिंजे घर खां स्टार्ट कयो आहे। मां कोई पॉलर कोन वरितो, कुझु बि न, कुझु न कयो अहिड़ो। जॾहिं मां सॼो कहिड़े वॾे पॉलर तां मुंहिंजो सर्टिफिकेट मिलियल आहे मूंखे, जॾहिं मां एॾो कमु सिखियो त मुंहिंजी घर वारा सभिनि चवनि पिया त तव्हां जेको आहे न पॉलर खोलियो। मां चयमि पहिरियों सब्र कयो, मूंखे साल खनि मूंखे प्रैक्टिस खपे। मां कमु पंहिंजो करणु ॾिसणु थी चाहियां त मां कीअं थी, मतिलबु मुंहिंजो कमु केतिरो गुड आहे। पर यकीन कयो, रिबॉन्डिंग हुजे, मां पंहिंजे घर में पंहिंजी मामियुनि खे, पंहिंजी भेण खे एक्सटेंसो ऐं हेयर एक्सटेंशन, लैशिस एक्सटेंशन, एवरीथिंग मां घर में ट्राए कयो आहे। ऐं मुंहिंजे घर में, मुंहिंजे सॼे पाड़े में तव्हां चवंदो यार मेकअप कंदी आहे, त येस, हे बिज़नेस आहे, हे कमु आहे, शौक़ु आहे, हे तव्हांजो क्रेज़ आहे। मां इहो कंदी आहियां। असांजे पाड़े में कंहिंजी बि शादी थींदी आहे त मूं वटि ईंदा आहिनि त असांखे न तयारु थियणो आहे। ऐं यकीन कयो, मूंखे उन्हनि जे 1000 2000 1500 3000 में मूंखे एतिरी ख़ुशी थींदी आहे। उहा मुंहिंजी महिनत जान, मां जेको कमु सिखियो हाणे मां कयां थी ऐं माण्हुनि खे पसंदि थो अचे, मायूं ख़ुशि थियूं थियनि। ऐं गर्ल्स हुजनि, उन्हनि जा हेयर स्टाइल मां पाण कंदी आहियां इहो कमु। त मां बिल्कुलु पंहिंजे घर में हिकिड़ी चेयर, हिकिड़ो शीशो ऐं हिकिड़ी बसो शेल्फ लॻाए मां उतां पंहिंजो कमु जो स्टार्ट कयो। 3 4 5 महीने में मुंहिंजा एॾा क्लाइंट थी विया त राति जो 11 बजे ताईं बि मायूं वेठियूं हूंदियूं। उनखां पोइ मां पॉलर खोलियो ऐं ॾाढो सुठो रनिंग थियो, ॾाढो ज़बरदस्त। ऐं माशाल्लाह मां सोचां पई त मां इहो अगेन पंहिंजो कमु ॿीहर स्टार्ट कंदसि। पोइ छा थियो त साल खां पोइ मुंहिंजी शादी थी वई त मूंखे हर शइ ख़तमु करणी पई, पंहिंजो पॉलर ख़तमु करिणो पियो ऐं पंहिंजियूं सभु शयुनि खे ब्रेक ॾियणो पियो। छो जेका शादी बि ज़िंदगी जो हिकिड़ो सफ़र आहे, हिकिड़ी इहा ज़िंदगी जो हिसो आहे, इहा ज़रूरी करणी हूंदी आहे, सभिनि खे करणी हूंदी आहे। पर कुझु माण्हू मां अहिड़ा बि ॾिठा आहिनि जंहिं कॾहिं शादी न कई आहे, कुझु ज़िद में न कंदा आहिनि, कुझु पाण न कंदा आहिनि, कंहिंजी थींदी न आहे। ख़ैर, मुंहिंजी शादी थी वई। शादी खां पोइ 4 5 साल जो, हाणे माशाल्लाह 5 साल जो मुंहिंजो नंढड़ो आहे, 7 साल मुंहिंजी शादी खे थी विया आहिनि। त जॾहिं वो वॾो थी वियो, स्कूल वञणु लॻो, ट्यूशन सिपारे ते, ऐं मूंखे इलाही टाइम बचे पियो। त मां सोचियो हाणे मूंखे पंहिंजी लाइफ में पंहिंजे लाइ कुझु करणु घुरिजे, हाणे कुझु न हुजे। सभ खां पहिरियां त मां पंहिंजी जॉब स्टार्ट कई। ॾिसो, तव्हांजे साम्हूं वेठी आहियां, तव्हांजी मोहबतुनि में, ऐं इलाही माण्हू मूंखे कमेंट कंदा हुया, मैसेज कंदा हुया त तव्हां स्क्रीन तां बिल्कुलु ग़ाइबु थी विया आहियो, अचो नथा, तव्हां एक्टिंग छॾे ॾिनी आहे, तव्हां ड्रामा छॾे ॾिना, तव्हां सॉन्ग छॾे ॾिना। त इहे ब्रेक ॾियणो हूंदो आहे। ॾिसो,
तव्हांजी लाइफ सां जॾहिं ॿी ज़िंदगी गॾिजी वेंदी आहे न, ऐं जॾहिं हिकिड़ी छोकिरी माउ थींदी आहे ऐं तव्हांखे ख़बर आहे माउ जो सॼी दुनिया में कोई नेमो बदल न आहे, त उहो जॾहिं रुतबो अलाह साईं ॾींदो आहे न, त इहे इलाही ख़ुशनसीब छोकिरियूं हूंदियूं आहिनि, इलाही ख़ुशनसीब मायूं हूंदियूं आहिनि, त उहे माउ थींदियूं आहिनि। असां पंहिंजी माउ खे ॾिसी फ़ख़ुरु कंदा आहियूं, त जॾहिं असांजा ॿार थियण वारा हूंदा त अम्मी चवंदी असांखे जॾहिं तव्हां माउ थींदो न पोइ तव्हांखे माउ जी क़दुरु थींदी। ऐं वाक़ई में मां हाणे बि अॼु ॾींहं ताईं मां पंहिंजे घर में वाहिद आहियां, अचणु घर में घिरण वक़्तु ऐं घर खां निकिरण वक़्तु मां पंहिंजी माउ जा पेरनि खे हथु लाहे हुनखे भाकुर पाए पोइ ई निकिरंदी आहियां, ऐं हुनजी दुआऊं हमेशह मूंसां गॾु हूंदियूं आहिनि। काफ़ी टाइम खां पोइ जॾहिं मां सोचियो त हाणे मूंखे पंहिंजी लाइफ में थोरो अॻिते वधणु घुरिजे, ऐं जॾहिं मां हीअ जॉब स्टार्ट कई त मां पंहिंजे घर में हिकिड़ो रूम अलॻि सां ठाराए छॾियो हुयो। उहो मुंहिंजो जॾहिं घरु ठहे पियो त मां पहिरियों इहा रिक्वेस्ट कई हुई त यार मूंखे न हिकिड़ो थोरो कुंडड़ो ई हुजे, पर इहो हिकिड़ो रूम ठाहे ॾिजो नंढड़ो अलॻि सां। ऐं उन में मां पंहिंजो हिकिड़ो नंढड़ो पार्लर खोलियो आहे ऐं इहो मुंहिंजी शौक़ु आहे। रियली यकीन कयो, मां जॾहिं नंढी हुयमि मूंखे नंढे लाइ खां मेकअप करण जो शौक़ु हूंदो हुयो, पर मां सोचियो अच्छा मेकअप त शुरू खां ई सुठो ईंदो, पर कोर्स करणु इलाही ज़रूरी आहे। हे बिज़नेस आहे, हिन तव्हांजे घर में खाधा थियनि था जिन खे मानी पचाइण जो शौक़ु आहे। मुंहिंजी जेकी नंढी भेण आहे, सभिनि खां असां खां नंढी भेण आहे, उहा इलाही फूडी आहे, मतिलबु खाइण जी बि ऐं पचाइण जी बि। एतिरा खाधा मूंखे बि न ईंदा आहिनि, मुंहिंजी ॿी भेण खे बि न ईंदा आहिनि, जेॾा खाधा असांजी नंढी भेण खे ईंदा आहिनि। ऐं उनजो शौक़ु आहे त मां रेस्टोरेंट खोलींदसि। हाणे रेस्टोरेंट जो बिज़नेस मां तव्हांखे अॻिते ज़रूरु ॿुधाईंदसि, पर हाणे वक़्तु थियो आहे हिकिड़े सॉन्ग जो। हिन सॉन्ग खे इंजॉय कयो ऐं पोइ असां पंहिंजी ॻाल्हियुनि खे उतां ई कंटिन्यू कंदासीं। याद आया
यादा यादा अञा मूंखे यादा। ऐं माशाल्लाह शैला जी आवाज़ त हूअं ई इलाही प्यारी आहे, शैला गुल जी, सॼो नालो ॿुधाए थी छॾियां। ऐं माशाल्लाह उन जेकी महिनत कई शैला ॾाढी ज़बरदस्त। ऐं मूंखे तव्हांखे मां पहिरियां बि ॿुधाए चुकी आहियां, मूंखे शैला जी आवाज़ पसंदि आहे। सॉन्ग्स में जेके गाना चवंदी आहे मूंखे उनजी आवाज़ इलाही पसंदि आहे। ख़ैर जेकी असां बिज़नेस जी ॻाल्हि करे रहिया हुआसीं, घर वेठे मायूं जेके बिज़नेस करे सघनि थियूं। अच्छा, मां पंहिंजी नंढी भेण जी ॻाल्हि ॿुधायां पई त उनखे खाधे पचाइण जो ॾाढो शौक़ु आहे। हुनजो शौक़ु आहे त मां रेस्टोरेंट खोलियां, पर हुनखे हिमत न थींदी आहे। उहो चवंदी आहे मूंसां हिकु ॿ हुजनि। त मुंहिंजी अम्मी खे बि मानी पचाइण जो ॾाढो क्रेज़ आहे। मुंहिंजी अम्मी खे खाधा एॾा ज़बरदस्त ईंदा आहिनि, तव्हांखे मां छा ॿुधायां। हिकु त ॾिसो, मुंहिंजी अम्मी बिलोंग करे थी दिल्ली, ठीकु आहे, ख़ान आहिनि, उहे महाजर आहिनि। ऐं हूअं ई तव्हांखे ख़बर हूंदी, महाजरनि जे हथनि में हूअं ई टेस्ट हूंदो आहे मानी वानी पचाइण जो, जेके उर्दू ज़बान वारा आहिनि। ऐं उन्हनि खे खाधे जी टेस्ट जी बि ख़बर हूंदी आहे। उहा ई शइ असांजे अंदरि बि अची वई आहे त यार असां जॾहिं कंहिं बि शइ खे टेस्ट कंदा आहियूं न, त मूंखे ख़बर पइजी वेंदी आहे टेस्टी आहे या न आहे। त असांजो सभिनी भेनरुनि जो ऐं असांजी अम्मा जो असांजी खिचड़ी हिकिड़ी पचे पई, त असां जेको आहे न, नंढी भेण जी शादी खां पोइ असां रेस्टोरेंट खोलण जी कोशिशि कंदासीं। हिकिड़ो डिस्कसिंग हले पई, ॾिसूं छा किथे था पहुचूं। त हे तव्हांजा जेके घर में जेकी छोकिरियूं वेठियूं आहिनि या उहे बिज़नेस करणु चाहिनि थियूं, त मां उन्हनि खे चाहींदसि ऐं उन्हनि जे वालिदेन खे मां रिक्वेस्ट कंदसि त तव्हां पंहिंजी नियाणियुनि ते भरोसो करे ॾिसो ऐं करणु बि घुरिजे। ऐं जेकॾहिं कुझु उहो करणु चाहिनि थियूं त उन्हनि खे इजाज़त बि ॾियो। मां पंहिंजी हिकिड़ी फैमिली जी ॻाल्हि आहे ऐं मां ज़रूरु कंदमि, मूंखे इन ॻाल्हि ते नाज़ आहे, फ़ख़्रु आहे। ऐं बार बार करण सां मूंखे ख़ुशी थींदी आहे। त जॾहिं असां टीवी ते कमु करणु शुरू कयो हुयो, शुरू में असां पाण कुझु करणु पिया चाहियूं, असांजी वालिदेन जी बिल्कुलु बि इजाज़त न हुई त असां टीवी ते कमु कयूं। बट इहे शुरू खां मुंहिंजो शौक़ु हुयो त मूंखे टीवी ते कमु करिणो आहे। हाणे मुंहिंजी टीवी जी अचण जी तव्हांखे मां जर्नी ॿुधायां थी थियो कीअं। वक़्तु थी वियो हिकिड़े ब्रेक जो। ब्रेक खां पोइ जल्द वापसि थी अचां पंहिंजी खोड़ सारी गुफ़्तगू सां गॾु। वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर भली कार थी कयां तव्हांखे मां KTN जे ख़ूबसूरत प्रोग्राम द लेट नाइट शो में। जी फ्रेंड्स, जेकी मां तव्हां सां ॻाल्हि करे रही हुअसि ब्रेक ते वञण खां पहिरियां, ख़ैर प्रोग्राम जो टॉपिक त तव्हांखे ख़बर हुई, मां अगेन ॿुधाए थी छॾियां। असांजे प्रोग्राम जो टॉपिक आहे त लव मैरिज बहितर आहे या अरेंज मैरिज। पर ब्रेक ते वञण खां पहिरियां जेकी मां ॻाल्हि करे रही हुअसि त होम बिज़नेस जे बारे में, त जॾहिं असां शुरू में मां मीडिया में अचण जो मां शौक़ु कयो हुयो त मूंखे जेको आहे न टीवी ते कमु करिणो आहे। काफ़ी जॻहनि ते मां रिजेक्ट थी हुयसि त न, तव्हांजो फेस न आहे, तव्हांखे ॻाल्हाइण जो तरीक़ो न आहे, तव्हां त बिल्कुलु बि एक्टिंग जे लाइक़ु न आहियो, तव्हांखे छा वाक़ई में तव्हांखे लॻे थो तव्हां टीवी जे तव्हांजो स्क्रीन फेस आहे, तव्हांजो त फेस ई न आहे जो स्क्रीन ते अचे। अच्छा, ॾाढो डिसर्ट थियसि। ऐं काफ़ी टाइम कुझु चैनलनि खां ईअं बि थियो त मां रोईंदी निकिती आहियां लिटरली, पंहिंजे सिंधी चैनल ताईं। उहो चैनल जो मां नालो मैंशन नथी करे सघां। त उन्हनि मूंखे सिधो चयो त तव्हांजो त फेस ई न, बाबा घर वञो, कुझु कमकार ॾिसो, झाड़ू पोछो कयो। अच्छा, पर जेकी इंसान जी हिकिड़ी पंहिंजे अंदरि कोशिशि हूंदी आहे न, मूंखे पंहिंजे मथां जेको यकीन हुयो त न यार मूंखे टीवी ते कमु करिणो आहे, छो कहिड़ी कमी आहे। अच्छा, मुंहिंजो इन में मुंहिंजे पप्पा मुंहिंजी ॾाढी हेल्प कई। मुंहिंजे पप्पा चयो बाबा न्यूज़ पेपर पढ़ ऐं शीशे जे साम्हूं वेही पढ़ ऐं ॻाल्हाइण जो पंहिंजे अंदरि उहा टेक्निक, पंहिंजी उहा ट्रिक आण, होस्टिंग ॾिस माण्हू कीअं ॻाल्हाईंदा आहिनि। अच्छा, थींदो छा आहे त इहे शयूं ॾिसण सां बि काफ़ी इंसानु सिखे थो, पर प्रैक्टिस थियण सां वधीक ख़बर पवंदी आहे। फाइनली मूंखे KTN वारनि चांस ॾिनो ऐं मूंखे हिते अली अकबर पठान ड्रामे में, नोराणी ड्रामो KTN जो पुराणो ड्रामो आहे, उन में मां कास्ट थियसि ऐं उतां मां पंहिंजी करियर जो आगाज़ कयो। अलाह से अली अकबर पठान खे लंबी ज़िंदगी ॾे, ख़ुशि रखे, आबाद रखे, हमेशह कामयाबु रखे। हुन इलाही छोकिरियुनि खे चांस ॾिनो। हे पर डिपेंड करे थो तव्हांजी क़िस्मत ते, तव्हांजी क़िस्मत, तव्हांजो लक घणो केतिरो तव्हांजो साथ ॾिए। मां महिनत कई आहे, मां इलाही महिनत कई आहे, इलाही स्ट्रगल कयो आहे पंहिंजे पाण खे साबित करण जे लाइ, पंहिंजो नालो ठाहिण जे लाइ। त जॾहिं असां शुरू में टीवी ते कमु करणु शुरू कयोसीं त असांजे ख़ानदान वारा पंहिंजी मुंहिंजे अबू खे, मुंहिंजी मम्मी खे छोकिरियुनि खे टीवियुनि ते कमु था कराइनि,
छोकिरियूं टीवी ते गाना थियूं कनि, ड्रामा थियूं कनि, हिकिड़ो तरीक़ो आहे, हिकिड़ी फज़ीलत आहे, असां ख़ानदानी माण्हू आहियूं, असांजी ज़ात आहे, असांजो नस्ल आहे, ठीकु आहे। हर इंसान खे अलाह सां ज़िंदगी ॾिनी आहे ऐं उनखे जीअण जो हक़ु आहे। मुंहिंजे अबू असांजो इलाही साथ ॾिनो, असांजी मम्मी ख़ासि करे असांजो घणो साथ ॾिनो ऐं उहो असांखे चवंदो यू डू इट, तव्हां जेको दिलि करिणो आहे कयो, पर असांजो ख़्यालु रखिजो। त जॾहिं असां कुझु सालनि में मां टीवी ते मशहूरु थी वियसि ऐं काफ़ी माण्हू मुंहिंजो नालो सुञाणण लॻा, मूंखे सुञाणण लॻा, त उहे ई ख़ानदान वारा जेके असांखे हिट कनि पिया ऐं पसंदि कोन कंदा हुया, उहे असांखे फ़ोन करे चवंदा त पंहिंजी धीअरुनि खे असांजे घर वठी अचु, पंहिंजी सदफ़ खे वठी अचु, मानी खाए, असांजे घर में दावत आहे। अच्छा, त पोइ वरी अबू खे इलाही मिनथू करण खां पोइ न पोइ असांजे पप्पा चवंदो त हलो त भला हाणे लाड़काणे विया ई आहियो त उन बि चकर हणूं हिकिड़ो। पोइ असां सां गॾु सेल्फियूं, वीडियो ऐं सिर्फ़ु टीवी जूं ॻाल्हियूं, हुननि जो हे कीअं कंदा आहियो, हो कीअं कंदा आहियो, हे सच में कंदा आहियो, हे कूड़ में कंदा आहियो, उहे माण्हू तव्हांजी रिस्पेक्ट कंदा आहिनि। हाणे चवण जो मक़सदु इहो आहे त तव्हां कंहिं बि शोबे में घिरो था न त तव्हांखे पाण खे मञराइणो आहे, तव्हांखे पंहिंजी इज़त, पंहिंजी रिस्पेक्ट पाण कराइणी आहे उन्हनि ई माण्हुनि खां जेके तव्हांजे ख़िलाफ़ु आहिनि, जेके तव्हांखे हेट कनि था। ऐं ॾाढी ख़ुशी थींदी, कावड़ बि ॾाढी ईंदी मूंखे। मां वरी थोरो जेको आहे न पंहिंजी फैमिली में थोरो सभिनि खां ई अलॻि आहियां, त मुंहिंजी सोच इहा हूंदी आहे त यार हे असांखे शुरू में हेट कंदा, हिननि असांखे हीअं चयो, उहे माण्हू छा हूंदा दिलि में रखण वारा, पर मां वरी बि चवंदी आहियां चलो ठीकु आहे, छॾियोसि भला, आहे त हाणे त ठीकु आहियूं, असां पंहिंजो हिकिड़ो इमेज ठाहे विया आहियूं, पंहिंजो नालो ठाहे विया आहियूं, अलाह जो शुक्र, अलाह जा एहसान आहिनि, असां वटि दुनिया जी हर शइ आहे, कंहिं शइ जी कमी न रखी आहे अलाह साईं असांजी लाइफ में। बट वरी बि एतिरो मिलण खां पोइ बि असांजे दिलि में कुंड में किथे न किथे शइ रहिजी वेंदियूं आहिनि, यार इहा शइ न थी आहे, उहा शइ न थी आहे, पर वक़्त सां गॾु हर शइ तव्हांखे तव्हांजे नसीब सां मिलंदी ज़रूरु आहे, पर तव्हांखे उन में महिनत ज़रूरु करणी आहे। हाणे इन में अचूं था असां छोकिरनि जे तरफ़। छोकिरनि में छा हूंदो आहे, मां अक्सर छोकिरनि में इहो ॾिठो आहे असांखे त गवर्नमेंट नौकिरी खपे, मां हेॾी डिग्री हेॾी ग्रेजुएशन कई आहे, सिर्फ़ु इहो छा मतिलबु आहे, रेड़ी हणण जे लाइ, हे पकोड़ा खपाइण जे लाइ, समोसा लॻाइण जे लाइ, दुकान ते बीहण जे लाइ, चांहि ठाहिण जे लाइ, मूंखे त मां ग्रेजुएशन कई आहे, मूंखे त गवर्नमेंट जॉब खपे। जेसि ताईं गवर्नमेंट जॉब न मिलंदी मूंखे घर खां ॿाहिरि निकिरणो ई न। उहा 10 साल तव्हां पंहिंजे पीउ जी छाती ते वेही उनजो खाईंदव, पर तव्हां कुझु इहा रेड़ी ते बीही कुझु करे कुझु कमाईंदव न। ॾिसो, नंढी में नंढी रोज़ी करण में कोई शर्म न आहे। मां तव्हांखे पंहिंजूं एतिरियूं सारियूं मिसालूं ॿुधाए चुकी आहियां। मां घरनि में रुमाल ठाहींदी हुयमि, आर कंदी हुयसि, बर्त भरींदी हुयमि। हाणे मुंहिंजो पंहिंजो हिकिड़ो नंढो पॉलर बि मां पंहिंजे शौक़ सां कयो आहे, त मां हिन में शर्मायां त न यार, मां पाण हिकिड़ी वॾी आर्टिस्ट आहियां, मुंहिंजो हिकिड़ो नालो आहे, छो मां पंहिंजे मतिलबु मां माण्हुनि खे ॿुधायां थी त हा मां घर में पॉलर हलाईंदी आहियां, या मुंहिंजे घर खां ॿाहिरि मां हिकिड़ी वॾी शॉप ठाही आहे जिथे मुंहिंजो पॉलर थो हले। शर्म जी कोई ॻाल्हि न आहे, रोज़ी आहे, अलाह जो शुक्र अदा कयो हर हाल में। नंढो बिज़नेस हुजे, वॾो बिज़नेस हुजे, शौक़ु हुजे, तव्हांजे अंदरि लगन हुजे, जॾहिं तव्हांजा पंहिंजा पैसा पंहिंजी महिनत जा तव्हांजे हथ में ईंदा न, उनजी ख़ुशी पंहिंजी हूंदी आहे। भले उहे थोरा हुजनि, अॼु थोरा आहिनि, सुभाणे वधीक बि थींदा। मक़सदु आहे तव्हांजी टेस्ट जो। जेकॾहिं तव्हांखे खाधे जी शॉप खोलियो था, समोसा पकोड़ा जी, मां त हिकिड़ी मिसाल ॾिनी आहे। तव्हां सुठी जॻह, जेको तव्हां वटि पैसो आहे इन्वेस्ट करण जे लाइ, त तव्हां करे सघो था ऐं उनजे अंदरि सुठियूं शयूं बि थींदियूं आहिनि। पर मां सभिनि खे इहो ई मशवरो ॾींदसि, खणी हिन में छोकिरियूं हुजनि, खणी हिन में छोकिरा हुजनि, नंढी शइ खां स्टार्ट कयो। लख 2 लख रुपया जेकॾहिं तव्हां कंहिं बि शइ ते लॻायो था, त तव्हांखे नुक़सानु थिए थो त नंढो थिए, वॾो न थिए। मां ॾिसो, एॾो वॾो कोर्स करण खां पोइ, बाक़ाइदा वॾे पॉलर मां मूंखे सर्टिफिकेट मिलण खां पोइ बि मां पॉलर वॾो खोलण जो न सोचियो। मां सोचियुसि न, पहिरियों मां घर खां स्टार्ट कंदमि। उहो चवंदा आहिनि घरनि में मेकअप ईअं ई थींदा आहिनि, हूअं ई थींदा आहिनि। मूंखे केर बि न सुञाणींदो मुंहिंजे पाड़े में मां केरु आहियां। कुझु 1-2 फैमिलियूं अहिड़ियूं आहिनि जिन खे ख़बर आहे ठीकु आहे मां टीवी ते वेंदी आहियां ऐं मां कमु कंदी आहियां, या उन्हनि मूंखे ॾिठो हूंदो, पर सॼे असांजे इलाइक़े में कंहिंखे न आहे ख़बर। मां आम घुमंदी आहियां उते पंहिंजे इलाइक़े में, पंहिंजे ॿार सां हेॾे निकिरी वियसि, होॾे निकिरी वियसि, सुकून सां। शर्म जी कोई ॻाल्हि न आहे। मां छो ॿुधायां त मां त हेॾी वॾी आर्टिस्ट आहियां, मुंहिंजो हिकिड़ो नालो आहे, मां हेॾा साल टीवी ते कमु कयो आहे, मुंहिंजी त हेॾी पघार आहे, ऐं मां त एतिरो इन खां अलावा बि अदरवाइज़ सॉन्ग करे ऐं मॉडलिंग करे ऐं होस्टिंग करे मां कमाई वेंदी आहियां। न, पर उहे जेको मेकअप करे मूंखे 2000 3000 मिलंदा आहिनि, 5000 मिलंदा आहिनि, उनजी ख़ुशी मूंखे पंहिंजी हूंदी आहे। मां चवंदी आहियां हा, हाणे जेको आहे न वाक़ई में मां कमु सुठो कयो आहे। ऐं जॾहिं तव्हांजी महिनत खे, तव्हांजी कंहिं बि शइ खे कोई बैकअप ॾिए थो, जेके मायूं मेकअप करे वेंदियूं आहिनि ऐं उहे जॾहिं शादी गुज़ारे पोइ वापसि ईंदियूं आहिनि, ॿिए ॾींहुं अची मूंखे पाण ॿुधाए वेंदियूं आहिनि, असांजो मेकअप एॾो सुठो रहियो ऐं मेकअप असांजी बेस बि कोन फाटी, ऐं इलाही माण्हू असांजी तारीफ़ कनि पिया, असांखे एॾो सुठो लॻो। हाणे असांजे घर में जेके बि इवेंट हूंदा असां तव्हां खां ई मेकअप कराइण ईंदासीं, त उहा ख़ुशी वरी अञा थींदी आहे। ख़ैर, ॻाल्हियूं खोड़ सारियूं आहिनि, वक़्तु थियो आहे हिकिड़े सॉन्ग जो, हलूं था हिन सॉन्ग जी तरफ़। सॉन्ग खां पोइ जल्द वापसि था अचूं।
अजायो बोतल ते इल्ज़ाम अजायो मूंखे तुंहिंजे नींह नचायो मूंखे तुंहिंजे नींह नचायो बोतल ते इल्ज़ाम अजायो बोतल ते इल्ज़ाम अजायो मूंखे तुंहिंजे नींह नचायो मूंखे तुंहिंजे नींह नचायो मोहब्बत में मदहोश ॾिसी तुंहिंजी मोहब्बत में मदहोश ॾिसी तुंहिंजी मोहब्बत में मदहोश ॾिसी तुंहिंजी मोहब्बत में मदहोश ॾिसी लोक चयो हिन पीतो सवायो मूंखे तुंहिंजे नींह नचायो बोतल ते इल्ज़ाम अजायो मूंखे तुंहिंजे नींह नचायो मूंखे तुंहिंजे नींह नचायो तुझे हुस्न दी हाका हर पासे 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 जंहिं बि ॾिठो तंहिं होश विञायो मूंखे तुंहिंजे नींह नचायो मूंखे तुंहिंजे नींह नचायो बोतल ते इल्ज़ाम अजायो मूंखे तुंहिंजे नींह नचायो मूंखे तुंहिंजे नींह नचायो तुझो आशिक आया वो प्यारा 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 बेटे जो मुंह को न सदायो मूंखे तुंहिंजे नींह नचायो मूंखे तुंहिंजे नींह नचायो बोतल ते इल्ज़ाम अजायो मूंखे तुंहिंजे नींह नचायो मूंखे तुंहिंजे नींह नचायो सार कोई सुध न सार चंद्र न कंहिंजो यार पखियड़ा चंद्र जी नाज़रीन, कीअं लॻो तव्हांखे हीउ सॉन्ग? यकीनन तव्हां हिन सॉन्ग खे इंजॉय कयो हूंदो ऐं करण बि घुरिजे। गाना इलाही सुठा हूंदा आहिनि ऐं मां त सॉन्ग ॿुधी इलाही मूंखां फ्रेश फील थींदो आहे। ऐं मां तव्हांखे हिकिड़ो दफ़ो पहिरियों बि ॿुधायो हुयो, अॼु वंस अगेन उहा ई ॻाल्हि कयां त जॾहिं बि मां पंहिंजे घर जी काई बि एक्टिविटी कंदी आहियां त मुंहिंजा गाना मुंहिंजे घर में हलंदा आहिनि। इहो न आहे त सिर्फ़ु असां म्यूज़िक में ऐं पाण खे असां बिल्कुलु ई मीडिया में पाण खे
इन्वॉल्व करे छॾियो आहे। असांजी पंहिंजी बि पर्सनल लाइफ हूंदी आहे, असां पंहिंजे घर में फैमिली खे, ॿारनि खे, नमाज़ रोज़े खे, अलाह खे, हर शइ खे असां पंहिंजे वक़्त जे हिसाब सां टाइम बि ॾींदा आहियूं। चवण जो मक़सदु इहो आहे त पंहिंजी लाइफ खे जियो, ठीकु आहे। मूंसां गॾु मां हाणे बि हिकिड़ी ॻाल्हि करे रही हुयसि, तव्हां सां बि शेयर थी करे छॾियां। मुंहिंजी दोस्त ईंदी हुई, मां हुनजो नालो बि ॿुधायां थी, नूर रफ़ीक। ॾाढी सुठी मुंहिंजी दोस्त हुई ऐं असां इलाही हिकिड़े चैनल ते असां इलाही गॾु कमु कयो, ॾाढी सुठी मुंहिंजी फ्रेंड। थियो छा त अच्छा हुनजी आदत हूंदी त नेट ते जेके फॉर्म ईंदा आहिनि न, जॉब जा, हे फॉर्म फिल, हो फॉर्म फिल, त उहो छा कंदी, वेठे वेठे पंहिंजे मोबाइल से फॉर्म फिल कयो, फ़ोन नंबर ॾिनई ऐं सेंड करे छॾी। काफ़ी हुन होटलनि में जॉब जे लाइ ईंदा हुया, फॉर्म रखियल हूंदा, सीवियूं रखियल हूंदी हुयूं, इहे फॉर्म ईंदा हुया त भरे भरे CV पंहिंजी मोकिले छॾींदी हुई। अच्छा दुबई मां हुनखे कॉल आई त तव्हां हिते होटल में जॉब आहे, तव्हां अचो। हिन बाबा देरि ई न कई, जल्दी में टिकट्स विकट्स हे हो, पासपोर्ट हुनजो रेडी हुयो, पंहिंजे घर वारनि खां इजाज़त वठी सिंधी छोकिरी निकिरी वई दुबई में। हुन 6 खां 8 महीना कमु कयो उते होटल में। उतां खां पोइ हुन उते वेही मलेशिया जा फॉर्म फिल कंदी हुई त मलेशिया में मुंहिंजी जॉब लॻी वञे। बैंक में अलाए पोइ हाणे कॉल सेंटर में हुई, कहिड़ी शइ में, पर हुई बैंक में। उते हुनखे बैंक में जॉब मिली वई। हुन दुबई खे लीव कयो, मलेशिया हली वई। मलेशिया में कमु करे पई, हले पई 2 साल। मां मुंहिंजी हुन सां ॻाल्हि ॿोल रही त अचे पई मां मलेशिया में ई आहियां थी, हिते ई जॉब कयां थी, हिते मुंहिंजी हर शइ रिहाइश विहाइश हर शइ हिते ई आहे। 2 सालनि खां पोइ मां हिकदमि हुनजी पिक्चर्स ॾिसां पई त उहा पेरिस में बीठी हुजे। त मां चयोसि तूं पेरिस में छा थी करे, तूं त मलेशिया में हुई न। जी न, मलेशिया में पेरिस खां मूंखे ऑफर आई, मां उतां जा फॉर्म फिल कंदी हुयसि होटल में, कैशियर ते, होटल ते कमु कंदी हुई पर एज़ अ कैशियर। उतां पेरिस हली वई ऐं पेरिस में उहा कमु करे पई। ऐं हाणे हुन सां मुंहिंजी गुफ़्तगू थींदी आहे त मां हुन खां पुछंदी आहियां, यार अॼुकल्ह मतिलबु छा पई करें, कीअं पई हले लाइफ। चई यार माशाल्लाह इनकमिंग इलाही सुठी थी वई आहे ऐं इहो सोचां थी त पाकिस्तान ईंदसि त पंहिंजो अलॻि सां बंगलो वठी सघां थी मां ऐं आसानी सां सुठी लाइफ गुज़ारींदसि। त मां चयमि शादी वादी तूं छा थींदा, छा सोचियो आहे? जी शादी जो इहो आहे त मां हाणे निकाह कयो आहे ऐं रुख़सती में अञा टाइम आहे। ऐं मां चयोमांसि यार मुंहिंजो 5 सालनि जो ॿारु आहे त निकिरण जी कोशिशि कयो। हिते बि रोज़ी सुठी आहे, पाकिस्तान में बि इलाही सुठी आहे। तव्हांजो लक ॾिसो, मां उहा ई ॻाल्हि कयां पई, असांजा सिंधी छोकिरा, असांजूं सिंधियूं छोकिरियूं घरनि खां वठी ॿाहिरि मुल्कनि ताईं जो मां तव्हांखे बिज़नेस जा आइडिया ॾेई चुकी आहियां हिन महिल ताईं। जीअं तव्हांखे बहितर लॻे थो, तव्हांखे जेतिरी आज़ादी आहे, जेतिरी तव्हांजी परमिशन आहे, एजुकेशन जे हवाले सां, पढ़ाई जे हवाले सां, तव्हां ॿाहिरि मुल्कनि में पढ़णु वञो था त तव्हां उते नौकिरी जे लाइ बि अप्लाई कंदा रहो। इहो इलाही ज़बरदस्त तव्हांजे लाइ अपॉर्चुनिटी आहे त यार असां जॾहिं ॿाहिरि निकिरूं था त असांखे जॉब बि मिली वञे त तव्हां इहो पढ़ाई जो ख़र्च बि पंहिंजे वालिदेन जे मथां हटाए छॾियो अथनि। पापा हाणे ज़रूरत न आहे ऐं मां हाणे पंहिंजो पाण करे सघां थो या करे सघां थी। इहो मां पंहिंजी लाइफ में पाण सां पाण प्रैक्टिकल कयो। मां तव्हांखे ॿुधायां, शुरू में जॾहिं असां लाड़काने खां कराची आया हुआसीं त मां तव्हांखे ॿुधायो मां जॉब जे लाइ इलाही हर जॻह ते अप्लाई कई। त मां हिकिड़े स्कूल में टीचरी कंदी हुयसि। अच्छा, टीचरीअ में मूंखे मिलनि पिया 1200 रुपया मंथली, मतिलबु 1200 रुपया, ऐं मां उहा जॉब कंदी हुयमि। ऐं मां जंहिं ट्यूशन कोचिंग सेंटर जंहिं मां वेंदी हुयसि उनजी ई फीस 1200 रुपया हुई। सुबुह 8 खां 1 बजे ताईं स्कूल हुयो। 1 कलाक वेही मां उन्हनि ॿारनि जूं बुक्स वग़ैरह ठाहींदी हुयसि, होमवर्क लिखी ॾींदी हुयमि हर शइ। ऐं 2 बजे घर ईंदी हुयमि, 4 बजे मूंखे ट्यूशन वञिणो हूंदो पाण पढ़ण जे लाइ। मां मतिलबु तालीम ॿारनि खे पढ़ाईंदी बि हुयसि ऐं पाण बि इंग्लिश सिखण जे लाइ कोचिंग सेंटर वेंदी हुयमि। त हुतां पघार मिलंदी स्कूल जी ऐं उहा फीस मां पंहिंजे ट्यूशन में ॾेई छॾींदी हुयमि। मतिलबु कोई ख़र्च न, कुझु पाण ते हणण न, कुझु खाइण पीअण जी ख्वाहिश न। इहो अथव मुंहिंजो स्ट्रगल। मां एॾी महिनत कई आहे पाण खे ठाहिण में, पंहिंजी एजुकेशन ते। अच्छा, मुंहिंजी अम्मी त मुंहिंजो अबू त फीस ॾींदा ई हुया, पर मां उन्हनि खे चवंदी हुयसि न, मां हाणे कमायां थी, हितां मिलंदा आहिनि, हिते मां पंहिंजी फीस भरियां थी, हाणे मां तव्हांखां इहो 1000 रुपयो बि न वठंदसि। इहा आहे महिनत। ख़ैर वक़्तु
जी फ्रेंड्स, कीअं लॻो तव्हांखे ही ट्रैक? यकीनन तव्हां हिन सॉन्ग खे एंजॉय कयो हूंदो। वंस अगेन तव्हांखे मां भली कार्तिक कयां पंहिंजे प्रोग्राम द लेट नाइट शो में। खोड़ सारी गुफ्तगू, खोड़ सारी कचेरी ऐं खोड़ सारियूं ॻाल्हियूं असां करे चुका आहियूं ऐं अञा बि असांजूं खोड़ सारियूं ॻाल्हियूं रहनि थियूं। जीअं तव्हांखे मुंहिंजो ओड़ी तरीक़े सां मुंहिंजो तव्हांजो बि मूंखे इंतज़ारु हूंदो आहे त यार मां कॾहिं पंहिंजे प्रोग्राम में वेंदसि, मां पंहिंजे दोस्तनि सां छा ॻाल्हाइणो आहे, कहिड़े टॉपिक ते ॻाल्हाइणो आहे। ऐं वंस अगेन तव्हांखे मां ॿुधाईंदी हलां, असांजे प्रोग्राम जो पेज आहे यूट्यूब ते KTN एंटरटेनमेंट। उन ते जेके मुंहिंजे प्रोग्राम जा द लेट नाइट शो जा जिथे मां जंहिं प्रोग्राम में मां हूंदसि, उन जे कमेंट में तव्हां पंहिंजो ऐं पंहिंजे शहर जो नालो ज़रूरु मेंशन कंदा कयो त मां उहे नाला पंहिंजे प्रोग्राम में शामिलु करे सघां। असां ॻाल्हियूं कयूं पिया खोड़ सारियूं ज़िंदगी में अॻिते वधण जूं, ऐं जेके असांजे प्रोग्राम जो टॉपिक हुयो, वंस अगेन मां तव्हांखे ॿुधायां, असांजे प्रोग्राम जो टॉपिक हुयो त लव मैरिज बहितर आहे या अरेंज मैरिज। पर मां सम्झां थी शयूं ॿई सुठियूं आहिनि, पर तव्हां ही ज़िंदगी तव्हांजी आहे, फ़ैसिलो तव्हां पंहिंजे लाइ वधीक बहितर खणंदा आहियो। त इहो ई सुठो आहे त जेको बि क़दम खणो सोचे सम्झे खणो ऐं ज़िंदगी में अॻिते वधंदा रहो, कोशिशि कंदा रहो, बिज़नेस कंदा रहो। इनशाअल्लाह अलाह से तव्हांजी रोज़ियुनि में बरकतूं बि ज़रूरु ॾींदो ऐं ॾींदो आहे। ख़ैर नाज़रीन, पंहिंजे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुची वियो आहे। इनशाअल्लाह नेक्स्ट वीक मां तव्हां सां गॾु ज़रूरु हूंदसि। तेसिताईं पंहिंजी होस्ट सदफ भुट्टो खे ॾियो इजाज़त। पंहिंजो, पंहिंजे घर वारनि जो ऐं पंहिंजे पाड़े वारनि जो, पंहिंजे ॿारनि जो खोड़ सारो ख़्यालु रखो। सियारे खे कयो इंजॉय। अल्लाह हाफ़िज़, गुड नाइट, बाय बाय।